अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरी सां हूंदा। तो असां अॼु तव्हां सां ॻाल्हि करण वारा आहियूं इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अमीं असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमल चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो सिजावल खान मीर खे सम्झाईंदो त तव्हां वञी रसनाब खान सां ठाव कयो ऐं सॼी संगत खे इहा सलाह ॾिए त रसनाब खान सां ठाव करे जीअं तव्हां मां ख़ौफ़ लही पवे। पर ईअं मीर कोन कंदो, सिजाल खान जो चवण कोन वठंदो। ऐं ॿिए पासे दरिया खान वक़्त खे सम्झाईंदो त बावल खान खे चओ मूसा ऐं मीर सां ठाव करे। पर वक़्त दरिया खान जो चवण कोन वठंदो ऐं वक़्त दरिया खान खे जवाबु ॾेई छॾींदो तव्हां पंहिंजे लाइ ऐं असां पंहिंजे लाइ, ऐं असां हाणे मीर खे ज़रूरु मारींदासीं। ऐं ॿिए पासे बावल खान ऐं वक़्त हितां वञी रसनाब खान जे माण्हुनि खां मीर जी भेण खे वठी ईंदा ऐं उन खे बावल खान कोशिशि कंदो वक़्त सां निकाह करण जी। पर हुनजी भेण मीर जी भेण वक़्त सां निकाह कोन कंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।